जी नाज़रीन, खानपुर महर मां ताईं ख़बर पहुचाईंदासीं त खानपुर महर वेझो हथियारबंद नादरा इंचार्ज खानपुर महर खे गोलियूं हणी मरणी करे छॾियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं। नादरा इंचार्ज कुर्बान अली सोढड़ो खानपुर महर तरफ़ वञी रहियो हो त खानगढ़ वटि अणॼातल हथियारबंदनि मथसि हमलो करे फायरिंग कई। नतीजे में फायरिंग सबबि खेसि 3 खां 4 गोलियूं लॻियूं आहिनि। हमले में ज़ख़्मी थियल नादरा इंचार्ज कुर्बान सोढड़ो खे ॻणती जोगी हालत में इस्पताल रवानो कयो वियो। खानपुर महर वेझो हथियारबंद नादरा इंचार्ज खानपुर महर कुर्बान अली सोढड़ो मथां फायरिंग करे खेसि मरणी करे छॾियो। ॿुधाए पियो वञे त कुर्बान अली सोढड़ो खे 3 खां 4 गोलियूं लॻियूं आहिनि। खेसि ॻणती जोगी हालत में इस्पताल नियो वियो आहे। वाक़े जो कारण मालूम न आहे थी सघियो। खानपुर महर पुलिस जो चवणु आहे त हू वाक़े बाबति जांच करे रहिया आहिनि। खानपुर महर वेझो हथियारबंद नादरा इंचार्ज कुर्बान अली सोढड़ो मथां हमलो करे फायरिंग कई। नतीजे में ज़ख़्मी थी पियो आहे।